मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मतलब जा सब माण्हू आहिनि वधी ही लालच वई आहे। मालिक तुझी मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मतलब जा सब माण्हू आहिनि वधी ही लालच वई आहे। मालिक तुझी सच ते छो यार चिड़न था, दुख छो मूंखे ॾाॾियनि था। हक़ सच ते छो यार चिड़न था, दुख छो मूंखे ॾाॾियनि था। मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मतलब जा सब माण्हू आहिनि वधी ही लालच वई आहे। मालिक तुझी काथे सच्चाई गोलियूं आखिर रूह पंहिंजे खे रोलियूं आखिर। काथे सच्चाई गोलियूं आखिर रूह पंहिंजे खे रोलियूं आखिर। मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मतलब जा सब माण्हू आहिनि वधी ही लालच वई आहे। मालिक तुझी चांगु चए मूं बि ॾिठो आहे, हर कंहिंखे त मुफ़ाद मिठो आहे। तानू चांगु चए मूं बि ॾिठो आहे, हर कंहिंखे त मुफ़ाद मिठो आहे। मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मतलब जा सब माण्हू आहिनि वधी ही लालच वई आहे। मालिक तुझी दुनिया में वफा न कई में रही आहे। मतलब जा सब माण्हू आहिनि वधी ही लालच वई आहे। मालिक तुझी